अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। मिलूं था ॿिए सेशन सां गॾु। ठीकु आहे, सही आहे न। सो शुरूआत कयूं था असां हिनजे पहिरां रीडिंग तां। ठीकु आहे, रीडिंग में सभ खां पहिरां शुरू कयूं था हिनजे नाले तां दुआ। सभ खां पहिरां दुआ लफ़्ज़ जी माना छा आहे तव्हांखे ख़बर आहे। इल्तिजा, ठीकु आहे, गुज़ारिश, दरख़्वास्त। ऐं जॾहिं दुआ जॾहिं अलाह लाइ अलाह खां घुरी वञे त पोइ त ईअं चइजे त इंतिहाई हिनखे चइबो आहे आजिज़ सां गिड़गिड़ाइण, ॿाॾाइण। ठीकु आहे। सो दुआ जी माना आहे इल्तिजा, गुज़ारिश, दरख़्वास्त। ठीकु, हाणे अचूं था शेरनि ते। शेर नंबर पहिरियों। असांजे दीन ईमान खे सलामत रख ख़ुदावंदा। असांजे दीन ईमान खे सलामत रख ख़ुदावंदा। बचाइज तूं मुसलमाननि जी इज़्ज़तो आबरू हर्जा। बचाइज तूं मुसलमाननि जी इज़्ज़तो आबरू हर्जा। बेटा हिन में ख़ुदावंदा लफ़्ज़ आहे, पुराणी बुक्स में मौजूदु आहे। हींअर नई बुक जेका आहे नओं हुन में जेको ॾिनो अथऊं उन में इहो ख़ुदावंद लिखियलु आहे। ठीकु आहे न, हुन में छा चइबी यानी एडिटिंग जे हुन में। सो इन करे हिते ख़ुदावंदा ई रहंदो, छो त हिनजे काफ़िये सां मिले थो। ठीकु आहे, सही। अच्छा, असांखे ॾे ख़ुदा तौफ़ीक। अच्छा, इन लफ़्ज़नि ते गौर कजो। हम माना लफ़्ज़ आहिनि लेकिन ॾाढी वसी माना अथनि तशरीह जे लिहाज़ सां। इन करे इंतिहाई गौर सां ॿुधजो। फ़िलहाल रीडिंग था कयूं पोइ। ठीकु, असांखे ॾे ख़ुदा तौफ़ीक, ताक़त, हिम्मत ऐं हशमत। असां मां के अॻियनि जहिड़ा अजब इंसान कर पैदा। सॼी दुनिया में रख इस्लाम खे तूं औज इज़्ज़त सां। सॼी दुनिया में रख इस्लाम खे तूं औज इज़्ज़त सां। ख़ुदा इस्लाम जे कलमे संदू तूं शान रख बाला। हमेशा शाल दुनिया में, हमेशा हमेशा शाल दुनिया में झंडो इस्लाम जो झूले। जिते भी सो वहीं पहुंची रहे कायम मुदे बरपा। असांजी कौम थी मिसकीन, असांजी कौम थी गमगीन, तू तंहिंजो शाल हामी थे, तू तंहिंजो शाल हामी थे, करी तंहिंखे तू बेपरवाह। असांजी कौम खे आज़ाद कर। शेर पढ़बो आहे न त हुनजे मफ़हूम जे लिहाज़ सां हुनखे थोरो ज़ोर ॾिबो आहे त सम्झी वञिबो आहे त हिन में छा थो चवणु चाहे। असांजी कौम खे आज़ाद कर, कर्ज़नि ऐं मर्ज़नि खां, कर्ज़नि ऐं मर्ज़नि खां। असांजी कौम खे आबाद ऐं दिलशाद कर मौला। ठीकु आहे, आख़िरी शेर बेटा तव्हांजो हिते रहिजी वियो। इहो इंशाल्लाह तव्हांजे ॿिए सेशन में था कयूं। ठीकु आहे, 6 शेर बसि, नंढिड़ो पितिकड़ो बोर्ड आहे, हिन पितिकड़े बोर्ड ते 6 शेर अची विया। ठीकु आहे, हाणे हिन जी अल्फाज़ माना ऐं अल्फाज़ माना सिंधी में बि थींदी ऐं जिते जिते ज़रूरत हूंदी उते उर्दू में थींदी। ठीकु आहे, हाणे दुआ लफ़्ज़ जी माना तव्हां ख़बर पइजी, तव्हांखे हूअं बि ख़बर आहे अल्हम्दुलिल्लाह। इल्तिजा, गुज़ारिश, दरख़्वास्त। ठीकु, असांजे दीन, सभ खां लफ़्ज़ अचे थो दीन। दीन लफ़्ज़ जी माना छा आहे? आमतौर ते दीन ऐं मज़हब खे हम माना कयो वेंदो आहे, हालांकि हम माना न आहे। दीन सां मुराद आहे मुकमिल ज़ाब्ताए हयात, यानी ज़िंदगी गुज़ारण जो मुकमिल ज़ाब्तो, उसूल, तरीक़ो, कानून जेको रब जे तरफ़ां सभिनी खे मिलियल आहे। ठीकु आहे, ऐं हींअर इहो जेको आहे उहो इस्लाम में मौजूदु आहे। ठीकु आहे, ईमान खे, ईमान यकीन, भरोसो, एतमाद, ऐं जॾहिं ते ईमान जी ॻाल्हि अची वञे त अल्लाह ताला जिन जिन ॻाल्हियुनि ते ईमान रखण लाइ चयो आहे उन लाइ फरमायल आहे। ठीकु आहे, सलामत, सलामत माने बिल्कुलु सही, हिफ़ाज़त में, तहफ़ुज़ में, सलामतीअ में, करम में। ठीकु आहे, रख माने रखो, हे त आमतौर ते तव्हां ॿुधो हूंदो ख़ुदावंदा, हिते रब खे थो मुखातिब करे। ठीकु आहे, ज़ाहिर इल्तिजा थो करे त रब खे ई थो करे न, त ख़ुदावंदा। ठीकु आहे,
अचो बचाइज, हे भी इल्तिजा में इस्तेमाल थींदो आहे। बचाइज मुखातिब थी करे चयो वेंदो आहे। बचाइज यानी बचाए, महफ़ूज़ रख, तहफ़ुज़ में रख, सलामत रख, यानी इन ई लफ़्ज़ खे वरी ॾिसो ॿिए माने में ॿिए हुन में लफ़्ज़ में इस्तेमाल कयो आहे, यानी हम माने चई सघिजे थो। बचाइज यानी बचाए, ठीकु आहे। तू मुसलमाननि जी इज़्ज़त आबरू, हाणे इज़्ज़त आबरू ॿई हम माने लफ़्ज़ तव्हांखे ख़बर आहे, ठीकु। इज़्ज़त आबरू, इज़्ज़त आबरू, इज़्ज़त आबरू ॿई हम माने लफ़्ज़, लेकिन जॾहिं ॿई गॾिजी अची वञनि त हिन जो मतिलबु इहो आहे त बेपनाह इज़्मत, ओ सॉरी बेपनाह अज़मत, बेपनाह बुलंदी, बेपनाह बुज़ुर्गी, ठीकु आहे। हज आहे, हिते जा सां मुराद आहे जॻह, जाइ, कोनो कोनो, कुंड कुंड, यानी पूरी दुनिया में, ठीकु। अच्छा, असांखे ॾे ख़ुदा तौफ़ीक, ॾे माने ॾे, घुरे थो, असांखे ॾे ख़ुदा तौफ़ीक, तौफ़ीक माने रहनुमाई, ॿुधायल रस्तो, तौफ़ीक माने क्या है, रहनुमाई, कंहिंजे तरफ़ां, रब जे तरफ़ां, ठीकु। ताक़त, ताक़त माने कुवत, सघ, ठीकु आहे। हिम्मत, हिम्मत ऐं ताक़त खे गॾु कयो वेंदो आहे, असल में गॾु न आहिनि। ताक़त जी मुराद आहे कुवत, सघ, कमु करण जो इहो तरीक़ो, ठीकु आहे, भरपूर तरीक़े सां। हिम्मत, हिम्मत माने हौसलो, जुरत, बहादुरी, ठीकु आहे। ऐं हशमत, अच्छा हशमत जेको आहे पुराणी किताबनि में हशमत आहे, असल नज़म में बि जो हशमत आहे, नई किताब में इत्तफ़ाक़ सां को साॻियो ई प्रूफ हिन में एडिटिंग में ग़लती थी वई आहे, त हिते न हिन में हक़ीक़त लिखियो अथऊं बाबा, इहो हक़ीक़त न अथव, इहो हशमत अथव। छो त शेर जे लिहाज़ सां तव्हां पाण बि ॾिसो, एतिरी अलहमदिल्ला तव्हांखे सम्झ आहे जो तव्हां सम्झी सघो था त हिते हक़ीक़त जो कोई नालो निशान न आहे, मतिलबु हक़ीक़त जी हिते का जॻह ई न आहे न। तव्हां ॾिसो न ख़ुदा खां जेका दुआ घुरे थो, तौफ़ीक, ताक़त, हिम्मत ऐं हक़ीक़त, हाणे हक़ीक़त त कुझु नथो थिए, ठीकु आहे न, नज़म सां बि इन करे हिते हशमत अथव, ठीकु। अच्छा, हशमत माने रोब, दबदबो, ठीकु आहे। असां मां के अॻियनि जहिड़ा, असां मां के सां मुराद आहे कुझु, सभु न सही कुझु, ओ क़ुरान पाक में बि चयल आहे न त तव्हां मां हिकिड़ी जमात अहिड़ी हूंदी जेका हक़ ते हूंदी, त हे बि उन हवाले सां दुआ थो करे, सभु न सही कुझु अहिड़ा हुजनि, ठीकु आहे। अॻियनि जहिड़ा, अॻियनि सां मुराद आहे माज़ी वारा, ठीकु आहे। हाणे कहिड़ा माज़ी वारा, हाणे सो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अलाह ताला जेके पाक हस्तियूं ॾिनियूं साथियुनि जूं, पाक साथी ॾिना, पाक हस्तियूं ॾिनियूं हुयूं, जे साथी वरी उन खां पोइ थींदा 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 हींअर बि मौजूद आहिनि, ठीकु आहे न। सो इन करे अॻियनि जहिड़ा माज़ी वारा, जहिड़ा, जहिड़ा माने जैसे, उन्हनि जहिड़ा, सफ़ा जुरतमंद, बहादुर, ताक़त, हिम्मत, हशमत वारा, ठीकु। अजब इंसान कर पैदा, अजब, अजब माने अजीब, अनोखा, नवां, निराला, ठीकु। इंसान कर पैदा यानी इंसान ई हुजनि, यानी उनमें इंसानियत बि मौजूद हुजे, उहे असां इंसाननि मां हुजनि, ठीकु आहे। ओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, सूरह कहफ में बि अथव, त हिन में जेको आहे न, मां तव्हां जो मफ़हूम, मां तव्हां जहिड़ो इंसान आहे, ठीकु आहे। अच्छा, सॼी दुनिया में रख इस्लाम खे तो औज इज़त सां, सॼी दुनिया सम्झ में अचो, पूरी दुनिया में, ठीकु आहे। रख माने रखो, मथे बि अची चुको आहे। अच्छा, हिते औज इज़त जे मथियां इज़त आबरू, औज इज़त, इज़त सां मुराद औज इज़त वरी साॻियो हम माना आहे, मतिलबु त बेपनाह इज़त सां, तमामु आला दर्जे ते, ज़ाहिर इस्लाम जा दुआ थी घुरिजे त सफ़ा आख़िरी हद ताईं वञिबो न पंहिंजे दीन जे हवाले सां दुआ घुरण में, ठीकु आहे न, कम में बि उन में बि, ठीकु। अच्छा, ख़ुदा इस्लाम जे कलमे संदूर, वरी हिते साॻियो ख़ुदा खे मुखातिब थो करे, अलाह ताला खे इस्लाम जे कलमे संदूर, संदो मतिलबु का की के में जो वग़ैरह में ईंदो आहे, त इस्लाम जे संदो सां मुराद हिते थींदो कलमे जो, ठीकु आहे। तूं शान रख बाला, शान, हाणे हिते जेको आहे न इज़त आबरू, ओज इज़त, हाणे हिते इहे ॿिन्ही हम माना लफ़्ज़नि जे हिते हिकिड़ो लफ़्ज़ अची वियो, माना हिनजी साॻी आहे। शान माने बेपनाह इज़त, बेपनाह अज़मत, बेपनाह बुलंदी, बेपनाह बुज़ुर्गी, ठीकु आहे। रख बाला, हाणे हिते हालांकि माना सभु पूरी, लेकिन चूंकि घुरे अलाह ताला खां थो, दुआ अलाह ताला खे थो करे, बादाए अलाह ताला जे आॾे थो, त उनजी शान खे ॾिसी, उनजी अज़मत खे ॾिसी, उनजी छा चइजे कुदरत खे ॾिसी करे वरी अञा चए थो त
तमाम बाला, अञा बाला, या अल्लाह जेतिरी जेतिरी तुझी कुदरत आहे, जेतिरी तुझी अज़मत आहे, जेतिरी तुझी शान, ठीकु आहे। त बाला माने तमाम घणो, तमाम वधीक, ठीकु। हमेशा शाल, हाँ हे हिनखे थोरो इन ते ध्यानु रखिजो, हमेशा शाल, हमेशा शाल हम माने लफ़्ज़ आहिनि, ठीकु आहे। किथे शाल पढ़ियो हूंदो तव्हां, किथे शल पढ़ियो हूंदो, त हिते ॿ माना ईंदियूं अथव, शाल माने हमेशा या ख़ुदा करे, ठीकु आहे। हाणे चूंकि हिननि हमेशा पहिरियां ई ॾेई छॾियो आहे, सो हिन करे ते शाल जी माना थींदी ख़ुदा करे, यानी दिल में सोचे थो या पंहिंजो पाण खे मुखातिब थी थिए थो, ख़ुदा करे, ठीकु आहे। ज़ाहिर सभु शइ करण वारो रब आहे। दुनिया में झंडो इस्लाम जो झूले, झूले माने लहराए, हाणे लहराए हिते तमामु झूले तमामु वॾे माना में अथव, लहराए झूले मतिलबु उते इहो झंडो झूली सघे थो जिते हुनजा तमामु क़वानीन मञिया वञनि, जिते उन सभिनी ते अमल थिए, ठीकु आहे न। झूले लहराए सां मतिलबु आहे उते इस्लाम जो कानून भरपूर तरीक़े सां नाफ़िज़ हुजे ऐं उन में का रुकावट न हुजे। ॾिसो असां मथे पाकिस्तान, हाणे अगस्त अचण वारो आहे, पाकिस्तान जो झंडो जॾहिं लहराईंदो आहे, हवा जॾहिं हलंदी आहे त बग़ैर कंहिं रुकावट जे लहराईंदो आहे, वरी जॾहिं रुकिजी वेंदो आहे त वरी सॉरी वरी जॾहिं हवा रुकिजी वेंदी आहे त बीह रहंदो आहे, ठीकु आहे न। पर हिते झूले सां चए थो त इहो कॾहिं बि बीहे न, झूले लहराईंदो रहे, यानी कायम रहे इस्लाम जो झंडो, ठीकु आहे। जिते भी सो वहीं पहुचे, अच्छा हिते भी बे जी माना है, जंहिंमें उर्दू में असां चवंदा आहियूं न भी, तुम भी आला भाई, कल तुम्हें भी चलना है, कहते भी सां मुराद आहे बे, जिते भी सो वहीं पहुचे, भी सां मुराद आहे बे या भी सो माने वो या उहो, ठीकु आहे। हे असां पुठियां में बयान करे चुका आहियूं हिन ते, ठीकु। जिते भी सो वहीं पहुचे, यानी हे जिते भी वहीं पहुचे, रहे कायम उते बरपा, यानी उते कायम रहे, हुनजो कानून उते कायम रहे, वो झंडो उते कायम रहे, यानी उते लहराईंदो रहे। बरपा, बरपा वरी साॻियो ई झूले ऐं बरपा जी माना तक़रीबन हम माना, यानी इन ई ॻाल्हि ते वरी बि कायम में कयो अथऊं। उर्दू में असां चऊं त खड़ा हुआ, बीठल, यानी पूरी मुस्तकिल मिज़ाजे सां, इस्तेहकाम सां, बग़ैर कंहिं रुकावट जे, ठीकु आहे न, उते कायम भी रहे ऐं बग़ैर कंहिं रुकावट जे कायम रहे, ठीकु आहे बाबा। अच्छा, असांजी क़ौम थी मिसकिन, मिसकिन छाखे चइबो आहे भला? मिसकिन माने गरीब, बेचारो, लाचार, आजिज़, ठीकु आहे। जेको मतिलबु ॿिए खां घुरे बि न, लेकिन चाहे बि, कंहिंखां चाहे? रब खां। सो अंदरि ई अंदरि दुआ घुरे पोइ रब हुनजे लाइ रस्ता खोलींदो आहे, ठीकु आहे। सो मिसकिन माने गरीब, लाचार, बेवस, मजबूर, ठीकु। असांजी क़ौम थी ग़मगीन, ग़मगीन तव्हांखे ख़बर आहे, ग़म में ॿुॾल, ग़म में वरतल, ठीकु आहे। अच्छा, तूं तंहिंजो शाल हामी थे, हाणे हिते ॾिसो शाल वरी साॻियो ई लफ़्ज़, हिते हमेशा हाण जी मतिलबु ज़रूरत न आहे, हिन हिक ई लफ़्ज़ में ॿई माना थी चए। तूं तंहिंजो शाल हामी थे, शाल माने हमेशा ऐं ख़ुदा करे, यानी इहो साॻियो ई वरी दिल में बि चए थो, रब खे बि चए थो त शाल याला तूं बसि हिनजो हमेशा हामी थे, ठीकु आहे, हमेशा ऐं ख़ुदा करे, ठीकु आहे। हामी थे, हामी मददगार, ताउन करण वारो, साथ ॾियण वारो, ठीकु आहे न। हामी थे करी तंहिंखे तूं बेपरवाह, बेपरवाह माने यानी हुनखे कंहिंजी परवाह न रहे, ठीकु आहे, बिल्कुलु ईअं बेफ़िक्र थी वञे। ज़ाहिर जंहिंजे मथां अलाह जो हथ हूंदो, अलाह जो करम हूंदो, अलाह हुनजो हामी मददगार हूंदो, त पोइ त वाक़ई हुनखे कंहिंजी फिक्र न हूंदी सवाइ रब जे। हाणे बसि रब जेको आहे उहो मुंहिंजो मूं ते करम करण वारो आहे, ठीकु। अच्छा, असांजी क़ौम खे आज़ाद कर, हाणे आज़ाद लफ़्ज़ नंढिड़ो आहे, पितकड़ो, ठीकु आहे, लेकिन आज़ाद कर यानी हिकिड़ी भरपूर दुआ थो करे हमेशा जे लाइ। छा खां आज़ाद कर? कर्ज़न ऐं वर्ज़न खां। कर्ज़ छाखे चइबो आहे? उधारी वरितल शइ, आरियतनि कंहिंखां शइ वठिबी आहे, कुझु वक़्त लाइ वठिबी आहे, ठीकु आहे न, हमेशा लाइ न। त हिते मुस्लमाननि में जेके जेके बि या उमत में जेके जेके बि शयूं ॿियनि मां अची वियूं आहिनि, उहे उन जूं हमेशा जे लाइ न आहिनि, यानी उन वटि पहिरियां खां न हुयूं, यानी उन जेको कुझु बि हिते अपनायो या उन्हनि ते उनखे माहौल जे करे या दबाव जे करे या मजबूरी जे करे जेको जेको बि असर थियो आहे, उहो सिर्फ़ु उन वटि आरियतनि आहे, उहो अलाह साईं उनखे तूं हटाए उनखां, ठीकु आहे। ऐं ॿियो माशी लिहाज़ सां बि उनते जेके परेशानियूं आहिनि, जेके बि उन जे मथां इहे मुसीबतूं आयल आहिनि, उन्हनि खां बि, ठीकु आहे।
ऐं मर्ज़नि खां, हिते मर्ज़ सां मुराद सम्झी विया हूंदव, ज़ाहिर मथां खां हलंदी थो अचे, दुआ ए रब खां घुरी वई आहे, त इन में नफ़्सियाती सॉरी नफ़्सानी मर्ज़ यानी रूह जूं जेके बातिनी जेके बीमारियूं हूंदियूं आहिनि, कूड़ थियो या चोरी थी वई, लालच थी वई वग़ैरह वग़ैरह, ठीकु आहे न, उन्हनि खां। सो इन्हनि खे न मर्ज़ चयो आहे, त इहे हिकिड़ा मर्ज़ आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे मर्ज़ जेको आहे उहो ईंदो आहे त उहो वेंदो बि आहे, ठीकु आहे न। ईंदो असांजी पंहिंजी ग़लतियुनि जे करे आहे, ठीकु आहे। पोइ हुनखे वञण जे लाइ भई सभई रब खां दुआ घुरबी आहे, साथ में दवा दारू वग़ैरह बि कबो आहे, तरीक़ो इलाज वग़ैरह बि कबो आहे, ठीकु आहे न। सो इन्हनि ॿिन्ही शयुनि खे न महसूस करे अलाह ताला खां घुरे थो त हिनजो सभ खां वॾो मसइलो कहिड़ो आहे, ठीकु। असांजी क़ौम खे आबाद ऐं दिलशाद कर मौला। आबाद माने हमेशा कायम रख, ठीकु आहे। दिलशाद, दिल तव्हां ख़बर आहे, दिल शाद माने ख़ुशि, यानी हू न सिर्फ़ु आबाद हुजनि बल्कि उन्हनि जो दिल बि ख़ुशि हुजे, यानी उन्हनि ते सकीनत नाज़िल कर, उन्हनि जे दिल खे एॾो ख़ुशि कर जो बसि उन ते सकीनत नाज़िल थिए ऐं तुंहिंजे दीन ते अमल कंदा रहनि, ठीकु आहे। ऐं उन अमल करण में भई जेका तूं उन ते सकीनत नाज़िल कंदे, और जेको पुठियो असां हुन में रुबाई में पढ़ियोसीं, भई जंहिं ते सकीनत नाज़िल कंदे, मुतमइन कंदे उन्हनि खे त हा मां तव्हां को राज़ी आहियां, उनखे ॾींदो रहंदे, छा चइबो आहे, उनखे रहमाई कंदो रहंदे, मदद कंदो रहंदे, करम कंदो रहंदे, त पोइ जो दिल हमेशह लाइ शाद थी वेंदो। कर मौला, हिते मौला सां मुराद दोस्त अथव, उहो बि तव्हांखे ख़बर आहे, ठीकु आहे। मालिक बि आहे, मालिक खे मुखातिब थो करे, यानी अलाह ताला खे, पर इंतिहाई प्यार में चए थो मौला, मौला माने मुंहिंजा दोस्त, ठीकु आहे। हाणे मिलूं था नए शेर सां गॾु, यानी कि शेर नंबर 7 सां, ठीकु आहे।